त हींअर मां वञा थो पियो निमाज़ ते साईं जे सबक़ ते। पोइ मां निमाज़ पढ़ी वठां, साईं जो सबक़ पढ़ी वठां त पोइ मां तव्हां सां व्लॉग शेयर कयां थो। ठीकु आहे, त असां व्लॉग भरींदासीं, शहर ॾे हींअर वेंदासीं। ॿ टे असांजा संगती बि आहिनि, महिमान ताईं बि आया आहिनि। ठीकु आहे, त हींअर रमज़ान लॻो पियो आहे, 5 वक़्त असां निमाज़ पढ़ण जी पाबंदी कई आहे। ठीकु आहे दोस्तो, जीअं त मां साईं जो सबक़ हाणे पढ़ी थो अचां। हींअर हेॾे राति लॻी पई आहे, राति जा कम से कम बि 7 थियनि था ऐं मां हाणे शहर वञा थो। शहर वञी तव्हांखे सॼो कुझु ॾेखारियां थो, घुमूं था फिरूं था। ठीकु आहे, त असां वारो संगती बि अचण वारो अचे, असांजो संगती थो अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जी नोटिफिकेशन ऑन करे छॾियो। जी दोस्तो, त असां वारो संगती वाहिद बख़्श मूंसां गॾु अची चुको आहे ऐं असां शहर वञूं था पिया। जेको जेको शहर में हींअर हले थो घुमूं था तव्हांखे सॼो कुझु ॾेखारियूं था। बाडर जो मंदरु बि ॾिसो था पिया, मींहं लॻा पिया आहिनि ऐं रमज़ान शरीफ़ बि अचण वारो आहे। त असांखे रोज़ा बि रखणा आहिनि ऐं 5 वक़्त निमाज़ पढ़णु बि असांजे मथां फ़र्ज़ु आहे। त असां 5 वक़्त हाणे निमाज़ बि पढ़ंदासीं। वाहिद बख़्श तूं ॾे हलवा, तूं पढ़ंदे इंशाल्लाह। पोइ सुभाणे हलंदासीं साईं ॾे तराबियुनि ते। ठीकु आहे न। चिटा ॼण नहीं पे आंदा मेरा करता ही मसले मेरा करता ही जवान ट्रैक्टर दे नारा थी सकता है। हाँ हाँ अच्छा ओस्मान ड्रामो है तो वो फेमस थी हुआ ना बोलो बा खैरियत सारे घर में पहुंची वियासीं। हाणे असांजो वीडियो तव्हांखे भलो लॻो आहे त लाइक करे छॾियो ऐं कमेंट करे असांखे ज़रूरु ॿुधाइजो त असांजो वीडियो तव्हांखे कीअं लॻो ऐं सब्सक्राइब करे बेल आइकन जी नोटिफिकेशन कोन करे छॾियो। ठीकु आहे, मिलूं था वीडियो में इंशाल्लाह। 150 लाई 151 बुलम लाई 150 देखो चाहे कि दानी नहीं करना आते को सगी नहीं लगती है। चिटाई किथे रख देना मैं गोल रख